सेवण खां ख़बर शामिल कयूं पिया महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में कब्ज़ा माफ़िया ज़िलई इंतज़ामिया जाम शोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण खां ज़ोर थी वई। तालका इंतज़ामिया जाम शोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ को बि एक्शन न खणी रही आहे, न वरी कब्ज़ा ख़त्म करण में दिलचस्पी वठी रही आहे। सेवण में त सरकारी प्रापर्टियुनि ते केतिरा ई कब्ज़ा थियल आहिनि, पर सेवण में हिकु वॾो कब्ज़ो सेवण जे अरड़वा जे मथां इरीगेशन खाते सेवण जे बेलदारनि जे लाइ ठहियल कोठी, जेका कब्ज़ा माफ़िया ड्राहे पेट्रोल पंप जे प्लाट में शामिल करे छॾी आहे ऐं गैर क़ानूनी अरड़वा जे कप ते लॻोलॻ पंप अॾायो वियो आहे। उन पंप जी ज़मीन में कुझु हिसो इरीगेशन खाते सेवण जे ज़मीन जो आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त सेवण जी कब्ज़ा माफ़िया ज़िलई इंतज़ामिया जाम शोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण खां ज़ोर थी वई आहे, जॾहिं त सेवण में ॿियनि केतिरनि ई सरकारी खातनि जी प्रापर्टियुनि ते पिणु कब्ज़ा माफ़िया कब्ज़ा करे छॾिया आहिनि। तिन कब्ज़नि खे हटाइण लाइ ज़िलई इंतज़ामिया जाम शोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण को बि एक्शन न वरितो आहे। उन जे लाइ सिंध गवर्नमेंट जे चीफ सेक्रेटरी ऐं कमिश्नर हैदराबाद डिवीज़न खे घुर्जे त सेवण में कब्ज़ा माफ़िया जेकी कब्ज़ा कया आहिनि उन्हनि खे ख़त्मु करायो वञे।